इहा बि ॻाल्हि ॿुधी छॾियो, थञ इंसान पींदो, थञ नूर नाहे पींदो। अगर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकम्मिल नूर हुजनि हा न, थञ जी ज़रूरत न हुजे हा। थञ इंसान रब जो नूर हर शइ खां पाक आहे। उहो नूर जो क़ुरान तो फरमाए लम यलिद वलम यूलद, न कंहिंखे ॼणी न कंहिं मां ॼायो। अल्लाह नूरु समावात वल अर्ज़, उन जो नूर आसमान ऐं ज़मीन में आहे। हा नज़र आया नूर जी रोशनाई सां असांखे अल्हम्दुलिल्लाह असांजे नूर आहे। लेकिन तुंहिंजे नूर मञण जो फ़र्क़ु आहे, क़ुरान जे नूर ॿुधाइण जो फ़र्क़ु आहे। असां पंहिंजो नूर न ठाहियो आहे, देवबंद चवंदा असांजो नूर न, क़ुरान उन नूर खे बयान कयो। हा मोहम्मद अरबी सरासर नूर आहे, छो त नूर आहे बशर जो ज़िद नाहे। नूर जो ज़िद, नूर माना रोशनाई, रोशनाई जो ज़िद ऊंदहि आहे। बशर माना इंसान, इंसान जो ज़िद हैवान आहे। इहे पाण में टकरजनि कोन था, तंहिंजे करे उलमा देवबंद जो अक़ीदो आहे त असांजो पैगंबर नूर बि आहे त बशर बि आहे। वही खामखा बोहतान हिकिड़ो जो चई नूर खे नथा मञनि। मुंहिंजा अज़ीज़ो नूर इहो नथा मञो जो तव्हां था चओ अल्लाह जो नूर आहे। हिक हिक दावा जे लाइ दलील वठणो आहे। अगर तुंहिंजी दावा है अल्लाह जो नूर आहे, तूं हिन क़ुरान मां साबित कर, मञण लाइ तयार हो। असां साबित कयूं था त अल्लाह हर शइ खां पाक आहे। क़ुरान तो चए लम यलिद वलम यूलद, उनजो को हमसर नाहे, वजीर नाहे, मुशीर नाहे, उनजो को सलाहकार नाहे। वो हर शइ खां पाक आहे। अगर करण ते अचे त औलाद बिना पीउ माउ जे पैदा करे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा की, हज़रत बीबी हवा खे पैदा की, हज़रत आदम जे पासीरी मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पैदा की बिना पीउ जे। हे उहो रब आहे जो मुसब्बिबुल असबाब उहो आहे, सबब पैदा उहो थो करे, उनखे कंहिं सबब जी ज़रूरत न है। वो तो फरमाए मुझे आरो देर न है, इन्नमा अमरहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहु कुन फयकून। मारगो चौदा कुन थी फयकून थी लगंदी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइयो, हाणे अम्मा आमला फरमाए थी जी मां हथ मुबारक ते कयो। बीबी साहिबा आई, उन चो माखे ॾे। पहिरीं थञ उन बीबी ऐमन प्यारी आहे, 3 ॾींहं उन थञ प्यारी आहे। उन खां बाद में वरी अम्मा आमना प्यारी, तक़रीबन उन प्यारी आहे। 8-9 ॾींहं लिखंदा ते हफ़्तो। उन खां बाद बीबी सगोरी जेका अबू लहब जी बानी आहे, उनखे अबू लहब खे मुबारक ॾिनई, छो त साईं जो सगो चाचो आहे। उनखे वञी थी न तुंहिंजे भाउ जे घर अब्दुल्ला जे पुट ॼायो थी, जेको दुर्रे यतीम आहे। उनजो वालिद 6 महीना अॻ में वफ़ात करियो, अॼु उनजे घर में पुट थियो आहे। बीबी सगोरे खे जी वॾी मुबारक ॾिनी थी, मां तोखे त मिठाण खारायां, मां वटि काश न आहे, मां सफ़र तो अचां थो। लेकिन हाणे इहा मुबारक जे एवज़ में इशारो करे चईसि तूं आज़ाद। उहा बीबी सगोरी आई आहे। आज़ादी खां बाद नबी सिंह खे 3 नंबर ते उन थञ प्यारी आहे। इहा बि ॻाल्हि ॿुधी छॾियो, थञ इंसान पींदो, थञ नूर नाहे पींदो। अगर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकम्मिल नूर हुजनि हा न, थञ जी ज़रूरत न हुजे हा। थञ इंसान पींदो आहे, ज़रूरत आहे, उनजी खुराक आहे, तॾहिं थञ पीए थो।